नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे राजधानी कराची में सकाफ़ती ॾियारे जे मौक़े ते कराची प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जंहिंमें लखे माण्हुनि शिरकत कई। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कराची में अवामी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फिदा हुसैन मरी पंहिंजी रिपोर्ट में। राजधानी कराची में मौजूद आहियूं, जिते सकाफ़ती दिहाड़े के हवाले से लखी सिंधियुनि जो सकाफ़ती रैली शारा फैसल ता प्रेस क्लब ॾांहुं रवानो आहे। अचो त हिते मौजूद माण्हू आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। अॼु असांजो माशाअल्लाह जीअं असां ईद जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं, सो अॼु असांजे लाइ माना सिंध जे लाइ माना सम्झो वॾो हिकिड़ो ॾींहुं आहे जेके असां अज़ीम तौर ते मल्हाईंदा आहियूं। ऐं माशाअल्लाह जाॾे ॾिसंदा आहियूं ताॾे सिंधी टोप ऐं अजरक हर कंहिंजे दिमाग़ में, छो जो इहा असांजी इज़त आहे ऐं असांजे वॾनि जी इहा पहचान आहे। सो उनजे करे असां इहो ॾींहुं ख़ासि करे मल्हाइण लाइ निकिरंदा आहियूं। जो अॼु टोपी अजरक जो ॾींहुं आहे भाऊ, सभु ॼणा हथ ॿधी करे असां सां गॾु हलजा, माण्हुनि सां असांखे ख़बर पवे त अॼु वाक़ई सिंधी उथिया आहिनि। नाज़रीन, हिते सकाफ़ती दिहाड़े के हवाले से शारा फैसल ते लखी माण्हुनि जी रैली है सकाफ़ती, उहा प्रेस क्लब ॾांहुं रवानो आहे। हिते मौजूद से नौजवान हुआ, पोड़ा पका हुआ, ॿारड़ा हुआ, उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त सिंध जी हज़ारी साल पुरानी सकाफ़त है, जंहिंखे सॼी दुनिया में उनखे उजागर करण लाइ हिते लखे माण्हुनि जी रैली कढी पई वञे, जंहिंमें नंढा ॿारड़ा आहिनि, जेके वॾा आहिनि ऐं सिंध जी नियाणियूं आहिनि, उहे भी शामिल आहिनि। कैमरामैन सऊद मरी सां गॾु फिदा हुसैन मरी, अवामी न्यूज़ कराची।